नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला अबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी काबीना तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदीअ जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त काबीना तहरीक लबैक ते पाबंदीअ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। कुछ ही देर में नोटिफिकेशन भी जारी कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट में सुभाणे TLP जे ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कराईंदा। मज़हबी मामलनि वारे वज़ीर नूरुल हक क़ादरी चयो आहे त 2 सालनि खां कोशिश कंदो रहियो आहियां त TLP रेगुलर सिस्टम में अचे। हुकूमत अहिड़ो मुसवदो आणणु चाहे पई जंहिंसां सिफ़ारती सतह ते को असर न पवे। वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान मेडिकल कमीशन ऑनलाइन निज़ाम जो इफ्तिताह करे छॾियो। वज़ीर-ए-आज़म चवे थो त जमहूरियत मेरिट जे निज़ाम ते ई क़ाइमु थींदी आहे। जदीद निज़ाम सां मेडिकल कॉलेज जी कारकर्दगी बहितर बणाइण में मदद मिलंदी। PMC ऑनलाइन निज़ाम जो मुनक़िद थियणु तमामु वॾी कामयाबी आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ हर मामले में सिंध खे नज़रअंदाज़ करे रहियो आहे। वफ़ाक़ी सरकार जे इजलासनि में सिंध जे ऑफिसरनि खे घुरायो वञे थो, पर वॾे वज़ीर समेत कंहिं वज़ीर खे नथो सॾायो वञे। आदमशुमारीअ जे नतीजनि में सिंध सां ज़्यादती कई वई आहे। PP आदमशुमारी वारे मामले ते अकेले सिरबिड़ी रही आहे, पर मुतहिदा ऐं GDA वारा हथ कढी विया आहिनि। वज़ीर-ए-आज़म जे सिंध दौरे बाबति सिंध हुकूमत खे को बि इत्तला न ॾिनो वियो आहे। मज़हबी तंज़ीम खे पुरतशद्दुद एहतिजाज न करणु घुर्जे हा। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी खे हिकु भेरो ॿीहर सुदशुमारी वज़ारत जो क़लमदान सौंपियो वियो। वज़ीर-ए-आज़म जे ख़ासि सलाहकार सेनेटर फैसल जावेद फवाद चौधरी खे सुदशुमारी वज़ारत जो क़लमदान मिलण जी तस्दीक़ करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी वज़ीर-ए-आज़म सां बि मुलाक़ात। सुप्रीम कोर्ट में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नज़रसानी केस जी ॿुधणी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा दलील ॾींदे चयो आहे त मूंखे सुप्रीम कोर्ट जे जज जे उहिदे तां हटाइणु चाहिनि था ऐं मूंखे हटाइण जी ख़्वाहिश जो सबबु इहो ई आहे त मां फैज़ाबाद धरणे केस जो फ़ैसिलो ॿुधायो, पर मां रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदुसि, हिमत न हारींदुसि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो फौजी फाउंडेशन हेडक्वार्टर्स जो दौरो। ISPR मूजिबि आर्मी चीफ 100 बेड हॉस्पिटल ऐं स्कूल ऑफ नर्सिंग जो इफ्तिताह कयो आहे। जनरल कमर जावेद बाजवा फौजी फाउंडेशन जी कारकर्दगी जी वाखाण पिणु कई। सिंध में पहिरियों भेरो हिंदू नारी कमीशन जो इम्तिहान पास करे DSP बणिजी वई। जेकबाबाद वासिण मनीषा रुपीता जो चवणु आहे त महिनत जो सफ़र स्कूल जे ॾिहाड़नि खां जारी रखियो, जंहिं सबबु कामयाबी मिली। कामयाबी में मुंहिंजे बाबा जे साथ जो वॾो किरदारु आहे। केतिरियूं बि रंडकूं हुजनि, पर कामयाबीअ लाइ महिनत जारी रखणु घुर्जे। ऐं सिंध में एहसास कफ़ालत सेंटर्स ते वज़ीफ़े जी रक़म हासिल करण लाइ मुस्तहक़ औरतुनि जी फ़ी वज़ीफ़े जी रक़म मां एजेंट्स पारां 500 खां 1000 रुपयनि ताईं जी कटौती जो सिलसिलो बि रुकिजी न सघियो। केतिरनि ई शहरनि में मुस्तहक़ औरतुनि खे एहसास प्रोग्राम जा पैसा मिली बि न सघिया। औरतुनि जो एहतजाज। लकी ग़ुलाम शाह में एहसास कफ़ालत सेंटर ते कटौती कंदड़ एजेंट्स ख़िलाफ़ कार्रवाई। 4 ॼणा गिरफ़्तार। लाड़काने में एहसास कफ़ालत सेंटर तां मुस्तहक़ औरतुनि जी शिकायत ते 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो।